अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सूमर ऐं डेट आहे 17 तारीख़। ठीकु आहे। सुबुह जा 10 थिया आहिनि। हाणे ज़हरा वई ऐं मां ओतिरी देरि में हे कंप्लीट कयो, छो त हिनजी सिर्फ़ु बेल रही फ्रेश निशान बि आहे अञा ताईं फ्रेम जो। ठीकु आहे। ऐं उनखां पोइ मां हे स्टार्ट कयो आहे। सो बसि उहो ई जीअं मां चयो त चले तो कठी जाएगा सफ़र आहिस्ता आहिस्ता। उनखां पहिरियों हिते मां हशर ख़राबु करे चुकी आहियां पंहिंजे हिन टेबल ऐं रनर जो। त मां हिते वेही पंहिंजो उहो जेको जो मैक्रामे जा हुया 2 होल्डर, प्लांट होल्डर पुराणा थी विया, त मां हिते वेही उन्हनि मां कटे मोती कढिया आहिनि ऐं रिंग्स बि कढिया आहिनि। हे ॾाढा बहितरीनु क्वालिटी जा आहिनि ऐं ज़ंग लॻी वियो आहे हिननि खे, पर ख़ैरु आहे। सो हिते टेबल बि साफ़ु करणी आहे, हिन मैट खे बि खणी मूंखे छंडे अचिणो आहे। त हे मोती कढी रखियमि ऐं इहे रिंग्स ऐं मोती जेके आहिनि ॿीहर यूज़ थी वेंदा। सो हाणे इंतज़ारु कयां थी खीर वारे जो। खीर काढ़े उनखां पोइ कुझु देरि मां रेस्ट कंदमि, छो त बहरहाल मां अञा ताईं जल्दी जल्दी थकिजी थी पवां। 11:15 थिया आहिनि ऐं बुख लॻी आहे मूंखे ॾाढी। मां नाश्तो प्रॉपर न कयो हो अॼु। सो हे चांवरनि जो अटो ॻोयो अथमि, हिन जो चिलड़ो पचाईंदमि पंहिंजे लाइ। ऐं हीअ पालक ऐं चिकन पियो आहे, इहो गरम थी कयां। ऐं ॿियो ॻाल्हि त राति जो जेको असां चाइनीज़ खाधो पचायोसीं उहो बि माशाल्लाह सॼो ई पियो आहे। मां ज़हरा खे सुबुह जो उन मां कढी ॾिनमि ऐं सुराण बि थोरो घणो उन मां खाधो। पर मां हिन महिल जेको आहे न पंहिंजो देसी खाधो थी खाइणु चाहियां। मूंखे दिलि नथी चाहे कुझु बि परदेसी खाइण ते। त मां पंहिंजे लाइ बोड़ गरम थी कयां ऐं चांवरनि जो चिलड़ो पचाईंदमि। घर में मूंखे जेके अलाह छा मसइलो आहे, जेके बि मूं वटि स्टील जा थाम हूंदा आहिनि, नंढियूं नंढियूं प्लेटूं प्यालियूं, त मूंखे ॾाढो सुखु थी पवंदो आहे त मां इन्हनि में बोड़ विझी ऐं गरम कंदी आहियां तए ते रखी। सो जेसिताईं तओ तेज़ गरम थींदो बोड़ बि गरम थी वेंदो। चांवरनि जो अटो ॻोयो अथमि त इनखे ज़ाहिरा टाइम ॾियणो हूंदो आहे, थोरी देरि रखिबो ऐं बोड़ वापसि फ्रिज में रखंदमि। मुंहिंजे तरफ़ां इहो मुंहिंजो लंच बि थी वियो। ऐं सुराण जॾहिं ईंदी त पोइ ॾिसंदमि त उहा छा थी खाए, या त उहो ई खाईंदी। पास्ता पिया अथसि उहे ठाहिया राति जो, रेसिपी तव्हां ॾिसी चुका हूंदव। ऐं चाइनीज़ खाधो बि पियो, हे बि पियो। सो राति ताईं असांखे खाधे जो पचाइण जो को टेंशन कोन्हे। 1 थी वियो आहे, अज़ान अची वई आहे 2 पहिरीं जी। ऐं हिते मां पंहिंजी मंझंदि जी जेका मुंहिंजी वीडियो थींदी फेसबुक जे लाइ उनजी तयारी कई आहे। कुझु कपिड़े जा पीसिस ऐं हीअ हाणे मां एम्ब्रॉयडरी कई। हार्ट हिकिड़ो एम्ब्रॉयडरी कयो आहे ऐं हिकिड़ो नंढिड़ो टाइनी गुल। त इहो मूंखे मुंहिंजो अॼु जो प्रोजेक्ट आहे। सो इहा लाइव जेको आहे थींदो फेसबुक ते। ऐं जेसिताईं तव्हां हीअ व्लॉग ॾिसंदव तेसिताईं त थी वियो हूंदो, छो त 3 बजे थींदो। ऐं मां हाणे सोचां थी नमाज़ पढ़ी वठां। अज़ान अची विया, मानी पचाइणी न आहे, मां लंच करे चुकी आहियां, इन करे टेंशन न आहे। 3:15 थिया आहिनि ऐं अॼु मुंहिंजो प्रोजेक्ट जेको हुयो लाइव फेसबुक ते उहो हुयो ही हथ जा बटण ठाहिणु, जंहिंमां ही 4 बटण मुंहिंजा पहिरियों ठहियल हुया ऐं ही 4 मां हाणे ठाहिया आहिनि। ही 2 एम्ब्रॉयडर्ड आहिनि ऐं 2 जेके आहिनि उहे कपिड़े जा आहिनि, प्रिंटेड आहिनि। ठीकु आहे। सो तव्हां मां कुझु माण्हुनि त वीडियो ॾिसी वरिती हूंदी लाइव। त हीअ मुंहिंजो अॼु जो कमु हुयो ऐं हाणे मां थोरी देरि वञा थी रेस्ट कंदमि ऐं पोइ उथंदमि 3 पहिरीं जी निमाज़ ते। 4:15 थिया आहिनि, 4:30 बजे मिलंदी अज़ान। ऐं मूंखे लॻी आहे दिलि थी चए कुझु खावां, छो त सवेर मानी खाइण जो इहो नतीजो आहे जो हाणे मूंखे लॻी आहे बुख। सो कुझु न कुझु हितां मां खाई वठंदमि, पोइ निमाज़ जो टाइम थी वेंदो। तेसिताईं असांजी निमाज़ पढ़ी वरिती ऐं हिते खाधो कढी रखियो आहे। सूप जेको ॼमी वियो आहे ऐं चांवर आहिनि, इहे गरम कंदासीं। असांजो डिनर जेको आहे इहो थींदो। सो हाणे तव्हां सां थोरी कचहरी कजे। अॼु जो नंढिड़ो व्लॉग आहे, छो त मां घणो सारो टाइम जेको आहे उहो रेस्ट कंदे गुज़ारियां थी। थोरो घणो कमकार जेको कयां थी उहो तव्हां सां शेयर कयो आहे। ऐं ॾिसो त रिलीअ खे त बिल्कुलु हथ ई नथी लायां। जीअं ब्लॉग्स कंप्लीट करे रखिया आहिनि तीअं तबियत ख़राबु थी वई ऐं हाणे बसि मूंखां इहो महिनत वारो कमु नथो पुॼे, छो त बहरहाल महिनत त लॻे थी न, वेहिजे थो इलाही देरि, माण्हू थकिजी थो पए। ऐं फ़िलहालु मुंहिंजो मूड नथो थिए ऐं मां जेतिरो बि मूंखे टाइम मिले थो बसि सीउ ॾाढो आहे। हिकिड़ो त मां उअं ई नेचुरली मां तेज़ सीअ में कमु न करे सघंदी आहियां, मुंहिंजी स्पीड ख़तमु थी वेंदी आहे ऐं तेज़ गर्मीअ में बि। सो हिकु त सीउ घणो आहे, ॿियो इहो 2 ॾींहं तबियत में मज़ो न रहियो त सफ़ाई मां डाउन थी वियमि। ऐं वरी हाणे मूंखे थोरो स्पीड वठण में जोश में अचण में थोरो टाइम लॻंदो। सो इंशाल्लाह जीअं सीउ कुझु घटि थिए त मां वरी मौज में हूंदमि। सो फ़िलहालु
जीअं हले थो तीअं ई हलंदो रहंदो, अलाह साईं ख़ैरु कंदो। ऐं तबियत बहितर त आहे काफ़ी पहिरियों खां ई, पर इहो ई आहे तो बसि मूड नथो थिए हाणे। जीअं न मूंखे हिकिड़ो थींदो आहे त कंटिन्यू मां कमु कंदी रहंदी आहियां, उहो मुंहिंजो जंहिंखे मां चवंदी आहियां दौरो पवणु उहो दौरो पवंदो रहंदो आहे, त मां कमु कंदी रहंदी आहियां। ऐं जो विच में ब्रेक अची वियो त हाणे ब्रेक लॻी वियो आहे। सो ॾिसंदासीं इनशाला, जीअं बहितरी थोरी फील कया मूड ठाहींदमि। ज़ाहिर मूंखे कमु करिणो आहे, मुंहिंजा प्रोजेक्ट्स आहिनि, मुंहिंजा टारगेट्स आहिनि, उहे अध में था रहिजी वञनि। ऐं फेसबुक वारी लाइव वीडियो बि अॼु माना कुझु सेखारियमि, बटण इहे मुंहिंजो पहिरियों सेखारियल आहे, पर अॼु वरी बि हिकु दफ़ो ॿीहर, छो त नवां नवां माण्हू ऐड थींदा था रहनि, नवां माण्हू जॉइन कंदा था रहनि, त को नई वीडियोज़ ठाहिण में कोई हर्ज न आहे। हालांकि बटण ठाहिण मां पहिरियों सेखारे चुकी आहियां, पर का ॻाल्हि न आहे। सो इहो ई बसि हाल अहिवाल आहे, वधीक ॻाल्हाइण लाइ कुझु ख़ासि न आहे। ऐं हाणे हिन खाधे जी ॿिन्ही शयुनि खे रखंदमि दम ते, हल्की बाहि ते, त जीअं आराम सां सुठा गरम थी वञनि। सॼो ॾींहुं इहो ई सिलसिलो रहियो, मानी कुझु बि न पचाईसीं। हा, मां सिर्फ़ु पंहिंजे लाइ हिकिड़ो चांवरनि जो चिलड़ो पचायो, सुराण आई त हुन मंझंदि पास्ता खाधा, त असां इहो डिसाइड कयोसीं त राति जो खाईंदासीं चाइनीज़। सो हाणे इहो खाधो गरम कंदमि। कमकार बसि ईअं स्लो मोशन में हले थो, जारी आहे, सारी आहे। कम तमामु घणा जमा थियल आहिनि, स्पेशली मुंहिंजा ॿाहिरि प्लांट्स वटि इलाही कमु जमा थियल आहे, पर जेसिताईं सी घटि न थींदो मूंखां कुझु कोन थींदो। सो बसि हाणे मोकिलायूं था। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाहे।